दोस्तों हींअर मिठी शहर में असां मौजूदु आहियूं ऐं मिठी शहर में ई तव्हांखे तुर्किया कॉलोनी मिलंदी। हिते असां जीअं पहुतासीं सफ़र तय करे, पर वरी जॾहिं हिते किताब ॾिठासीं ऐं नौजवान ॾिठासीं, नंढड़ा छोकिरा ॾिठासीं, पढ़ाईअ में मसरूफ़ आहे त उहा थकन दूर थी वई। तमामु घणो मज़ो आयो। ऐं हींअर बि तव्हांखे मां ॾेखारियां त दोस्तनि खे किताब हथ में, नंढड़नि खे ऐं नौजवाननि खे किताब हथ में ऐं पढ़नि था पिया, स्टडी कनि था। हीअ ॾिसो, दादा तव्हांजो नालो? प्रदीप। सही आहे। कहाँ था पढ़ो? छा था पढ़ो? गिराबर। तव्हांजो नालो? दशरथ। ऐं तव्हां छा था पढ़ो? केमिस्ट्री। तव्हां? पेपर कढियांसि पियो। अच्छा, ट्यूशन ते कराइणो। सही सही। ऐं तव्हांजो? शिवलाल। शिवलाल छा थो पढ़े? स्पेलिंग। अच्छा, सही है, सही। स्पेलिंग पढ़े थो शिवलाल। ऐं तमामु घणो ही कमरो आहे ऐं पूरो जेको घरु आहे हिननि किराए ते वरितो आहे। 3000 रुपया मंथली शायदि भरींदा आहिनि तव्हां? 3000 रुपया महीनो भरींदा आहिनि। पढ़ाई ते स्टडी कंदा आहिनि ही छोकिरा, ही जेके ॾिसो था। टोटल हिते घणा ॼणा आहियो? 6 ॼणा आहियो। उहो डिवाइड कंदा आहियो किरायो पाण में? ऐं थियो छा तव्हां पाण में? अच्छा, सही सही सही। कज़न ही आहे ऐं 3 भाइर जेको आहे पाण में रहनि था ऐं मिली जुली करे हिन जो जाइ जो किरायो 3000 भरनि था। ऐं जॻह मां तव्हांखे विज़िट करायां। इहा जॻह बोर्ची खानो, वॉशरूम वग़ैरह विझण जी जॻहियूं ऐं मिठी में ई आहे। हू बि कमरो ई आहे। दोस्त वेठो आहे ऐं लिखे थो कुझु पियो, स्टडी कंदा। अचो उन्हनि ॾे बि हलूं, छा था पढ़नि। ही बि दोस्त वेठा आहिनि ऐं कुझु पढ़नि था। तव्हां छा था लिखो था पढ़ो? मैथामेटिक्स। तव्हांजो नालो? प्रभात। तव्हांजो? हाथीराम। ही ॾिसो नौजवान मिठी जा ऐं थर जा। मज़ो अची वियो। थक लही आहे, छो जो शऊर रखंदड़ माण्हू जेको आहे इहा शइ ॾिसंदो आहे त उनखे ख़ुशी थींदी आहे, तमामु ख़ुशी महसूसु थींदी आहे। किताब पिया आहिनि हिते ऐं 3000 महीनो भरनि था। ऐं पखे जी स्पीड तव्हां ॾिसो कीअं थो हले। ऐं गर्मी लॻी पई आहे, ॿाहिरि उस, हेॾे गर्मी ऐं पखे जी स्पीड मथां आई आहे। उन गर्मीअ बावजूद बि दोस्त पढ़नि था ऐं कुझु थी ॾेखारींदा, उमेदु अथनि।